असां ते बायूं कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं पाण ॿिन्ही खे गॾु ॾिसनि था साड़ो लापो साड़ो कनि था कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं रब साईं पाण ते राज़ी हुजे बाक़ी ॿिए जी परवाह नाहे हिक ॿिए खे सची दिलि सां था भायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं हिक ॿिए खे सची दिलि सां था चाहियूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं पाण ॿिन्ही खे गॾु ॾिसनि था साड़ो लापो साड़ो कनि था कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं जी मूं सां सची दिलि आ मुंहिंजी मोहबत जो को मुल न आ छा हुनखे असीं हाणे ॿुधायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं छा उन्हनि खे असीं ॿुधायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं पाण ॿिन्ही खे गॾु ॾिसनि था साड़ो लापो साड़ो कनि था कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं न्यू सॉन्ग पाकिस्तानी सिंगर याकूब उमरानी रिकॉर्डिंग शर्मा स्टूडियो चेल्हार कावला चे गॾु हुजां तो समय जो सद सां गॾु हुजां तो पोइ ते कोन हटिया आयूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं पोइ ते कॾहिं कोन हटियाऊं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं पाण ॿिन्ही खे गॾु ॾिसनि था साड़ो लापो साड़ो कनि था कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं पाण ॿिन्ही खे गॾु ॾिसनि था साड़ो लापो साड़ो कनि था कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं कंहिंजो कुझु बि नथा विञायूं तॾहिं लगन थियूं असां ते बायूं